शॉर्टकट ज़िंदगी सिंधी वेब सीरीज़ जी कहाणी लेखक जी परिकल्पना आहे। हिन जो कंहिंसां भी को भी लाॻापो कोन्हे। जे हिन कहाणीअ जा किरदार कंहिं भी जीअरे या मुअल माण्हूअ सां मेल खाइनि था त इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ संजोग थींदो। हे हाँ हाँ शॉर्टकट जिंदगी माण्हू ही तेजियनि था हू मस्तीअ जे पुठियां दीवाना थी फिरनि था हवा में उॾामी धरतीअ ते किरनि था। हे शॉर्टकट जिंदगी माण्हू ही तेजियनि था शॉर्टकट जिंदगी शॉर्टकट जिंदगी। तव्हां पहिरें एपिसोड में ॾिठो सेठ हीरानंद पंहिंजे पुट राहुल सां गॾु ऑफिस मां तकिड़ो ॿाहिरि निकिरी कार में वेही काॾे वञे थो। कार रस्ते ते तेज़ रफ़्तार सां हले थी। सेठ हीरानंद टेंशन में आहे ऐं पंहिंजे दोस्त सेठ नंदलाल जे बारे में सोचे थो। सेठ नंदलाल हुन खे पंहिंजे घर घुराए संदसि जे पुट अमित खे सम्झाइण लाइ चवे थो जेको ग़लति राह ते हली रहियो आहे। अमित होटल में पंहिंजे दोस्तनि सां सिगरेट ऐं दारू पीए थो। सभई पंहिंजे वॾनि खे ग़लति था चवनि ऐं घटवधि था ॻाल्हाइनि। सेठ हीरानंद होटल में अचे थो ऐं अमित खे ॾिसे थो जेको हुन सां बदफज़ीलतो ऐं ग़लति पेश अचे थो। ॿई हिक ॿिए खे ॾिसनि था। हाणे अॻियां वधीक एपिसोड ॿियो। अमित पुट मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। उथ हल मूंसां गॾु। अंकल तव्हांखे जेको बि चवणो आहे हिते ई चओ। न मन मूंखे तोसां अकेले में ॻाल्हाइणो आहे। उथ। साॻी ॻाल्हि आहे अंकल, ही सभु मुंहिंजा दोस्त आहिनि। न मन ज़िद न कर। उथ कार में ॻाल्हाईंदा हलंदासीं। कार में छो? हिते छो न? अमित मां नथो चाहियां त असां ॿिन्ही विच जूं ॻाल्हियूं ॿियो कोई टियों ॿुधे। अंकल तव्हां मुंहिंजे दोस्तनि जी बेइज़ती करे रहिया आहियो। अमित तोखे वञणु घुर्जे। तूं असां ई न सोच, असां सुभाणे मिलंदासीं। तूं हाणे अंकल सां गॾु वञ। राजू तूं चएं थो त मां वञा थो। अंकल तव्हां हिते मूंखे पाण सां गॾु कुझु चवण जे लाइ वठी आया। हा चओ छा चवणो अथव? मन मां तोखे हिते सम्झाइण लाइ वठी आयो आहियां। इहे ॻाल्हियूं छॾे ॾे। इहे छो थो करे? त हिन जो मतिलबु तव्हांखे बि डैड वांगुरु लॻे थो त मां बेसम्झ आहियां। जो तव्हां मूंखां पुछो था त मां ईअं छो थो कयां? जे बेसम्झ न आहे त पोइ ईअं छो थो करे? मां इहो इंजॉय करण लाइ कंदो आहियां। इंजॉय
इन जे करे दोस्तनि सां ड्रिंक पीअंदो आहियां। मन पीउ जे बिज़नेस में हेल्प करण जे बदिरां तूं पीउ जा पैसा दोस्तनि ऐं दारूअ में थो उॾाए पियो। मन पंहिंजे पीउ जी इज़त खे बि ॾिस ऐं उनखे कम धंधे में मदद बि कर। उन बिज़नेस खे अॻियां वधाए ऐं पंहिंजी ज़िंदगी ऐं वक़्त खे ज़ाया न कर। कुझु कोन ज़ाया कंदो आहियां। डैड हमेशह पंहिंजे बिज़नेस में बिज़ी रहंदा आहिनि। कॾहिं मूंखां पुछो अथऊं त तोखे छा खपे? कॾहिं ॿुधां ध्यानु ॾिनो अथऊं? अरे जॾहिं बि मां उन्हनि खे चयो आहे मूंखे कुझु ॿियो करिणो आहे त उहो ई झूनो राग आलाप कंदा आहिनि त न, मुंहिंजे पीउ हीअ कंपनी हलाई, उन खां पोइ मां हलाई, हाणे तोखे बि इहो ई बिज़नेस करिणो आहे। अरे असां नई जनरेशन जा माण्हू आहियूं। इहो ज़रूरी न आहे जेको मुंहिंजे ॾाॾे कयो, मुंहिंजे पीउ कयो, उहो मां कयां। मूंखे कुझु अलॻि करिणो आहे। पर हुननि मूंखे कॾहिं सम्झो न, बिल्कुलु न। इन करे मां पंहिंजी ज़िंदगीअ खे इंजॉय कंदो आहियां। इंजॉय? हिनखे इंजॉय न चइबो आहे। इहे सभु बर्बादी जी निशानियूं आहिनि। इहे आदतियूं तोखे ग़लति रस्ते ते वठी वेंदियूं। त पोइ मूंखे सम्झाइण खां पहिरीं पंहिंजे दोस्त यानी मुंहिंजे पीउ सेठ नंदलाल खे छो नथा सम्झायो? छा सम्झायसि त तूं कुझु न चओ अमित खे? करे वञी पंहिंजी ज़िंदगी बर्बाद, इहो सम्झायसि? भली लुटाए वञी करे तुंहिंजी सॼी दौलत दोस्तनि ऐं दारू मथां, इहो सम्झायसि? बिज़नेस कीअं कबो आहे इहो तोखे न सेखारे, इहो सम्झायसि? ओ माय गॉड अंकल, तव्हां बि मुंहिंजे पीउ वांगुरु आहियो। इहे ॻाल्हियूं तव्हां संभाले रखो पंहिंजे पुट राहुल लाइ, तव्हांखे कमु ईंदियूं। गुड नाइट। हिन छोकिरे जो अलाए छा थींदो। नंदलाल लाइ त वॾी मुसीबत आहे। भॻवान भली कजांइ हिन मथां। डैड, हाँ डैड, हाँ छा थियो? हेॾो छा था सोचो पिया? कुझु न पुट, कुझु न। बस बाक़ी थोड़ो वक्त। हे भगवान, हे सभु छा थियो? मुंहिंजो दोस्त नंदलाल? न न न, इहो नथो थी सघे। पर इहो थियो कीअं? पर हुन मूंखे बि त न ॿुधायो। हे भगवान, महिर कजांइ।
नंदलाल सेठ मूंखे बि न ॿुधायो। अरे यार अॼु बि असां तव्हांजा दोस्त आहियूं, मूंखे त ॾसियो हा। अॼु बि तव्हांजे लाइ जान हाज़िर आहे। हाणे छा थींदो, छा कयां? किथे आहे मुंहिंजो दोस्त नंदलाल? नंदलाल खे फ़ोन थो लॻाए ॾिसां। The number you are calling is currently switched off. मोबाइल ही बंद अथसि। छा कयां? अमित खे लॻायांसि। The number you are calling is currently switched off. अमित जो बि फ़ोन बंदि आहे। ॿियो केरु आहे जो मूंखे नंदलाल जो ॾिस ॿुधाईंदो? हेलो सेठ तव्हां अख़बार पढ़ी? हा पढ़ी तव्हांजो दोस्त सेठ नंदलाल हुनजे ई टेंशन में आहियां त आख़िर ईअं छो थियो। सेठ नंदलाल किथे आहिनि? हूंदा हिते ई किथे, पंहिंजे मिट माइटनि या दोस्तनि वटि विया हूंदा। हिन ॻाल्हि जो इतला मूंखे छो कोन्हे? तूं हिकु कमु कर, तूं हिनजे मिटनि माइटनि दोस्तनि यारनि वटि हिनखे ॻोल्ह, जिते मिलई मूंखे इतला कर। जी सेठ, मूंखे जीअं ई ख़बर पवंदी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं हा, हिन ॻाल्हि जी कंहिंखे बि ख़बर पवणु न खपे। जी सेठ, कंहिंखे बि ख़बर न पवंदी, तव्हां निश्चिंत रहो। हा, पिंकीअ खे थो लॻायां। पिंकी अमित जी गर्लफ्रेंड, हिनखे ख़बर हूंदी नंदलाल सेठ किथे आहिनि। जय झूलेलाल अंकल।